रिपोर्ट शान अली शेख। फरीदाबाद में सिंध हारी कमेटी के मरकज़ी जनरल सेक्रेटरी एडवोकेट अहमद नवाज़ इनकलाबी मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त वफ़ाक़ी सरकार पारां पेट्रोलियम मसनूआत जे शयुनि में वाध वारे अमल खे रद्द कयां थो। मुल्क अंदर महांगाई उरूज ते आहे, लुटमार लॻी पई आहे। महांगाई सबबि बेरोज़गारी ऐं ॾींहों ॾींहुं इज़ाफ़ो थी रहियो आहे। हुन चयो त फौरी तौर 50 फ़ी लीटर ते पेट्रोल ऐं ॿियूं शयूं सस्तियूं करे अवाम खे रिलीफ ॾिनो वञे। अवाम गुरबत जे लखेर खां हेठि आहे। हुन चयो त सिंध जे 10 ज़िलनि अंदरि हिन वक़्तु पाणीअ जी खोट आहे। सारीलो फसल पिणु सुकी रहियो आहे। सिंध हुकूमत खे पाणी खोट वारनि इलाइक़नि खे आफ़त सटियल करार ॾेई फौरी तौर ते रिलीफ ॾींदे पैकेज जो ऐलान करे ॿी सूरत में सख़्त एहतजाज कयो वेंदो। हारियुनि आबादगारनि पोरियतुनि सां नाइंसाफ़ी बर्दाश्त न कंदासीं। पुरअमन जदोजहद जारी रहंदी। हुन चयो त जल्द सिंध हारी कमेटी जो मरकज़ी सेंट्रल कमेटी जो इजलास घुरायो वेंदो, जंहिंमें सिंध जे मुफ़ादनि ख़ातिर सख़्त फ़ैसिला कया वेंदा। न्यूज़ सिंध एक्सप्रेस न्यूज़ मेहर।